अस्सलामुअलैकुम। ब्राइटेस्ट फ्यूचर अकेडमी जे प्लेटफॉर्म ते मौजूदु सभिनी महिमाननि खे भलीकार। साथियों, पाण अॼु इंग्लिश ग्रामर में हैव जो यूज़ेज सिखंदासीं। हैव जो यूज़ेज ऐं हुन सां गॾो गॾु हैव टू जो। हैव खां अलावा हैव जो यूज़ेज पास्ट में, फ्यूचर में, प्रेज़ेंट में, हैव टू जो पास्ट फ्यूचर ऐं उन खां अलावा इन्हनि खे नाकारी जुमलनि में कीअं तब्दील कंदासीं, उन जो स्ट्रक्चर छा आहे, ओवरऑल सिखंदासीं। सो लेट्स स्टार्ट। वीडियो जे आख़िर ताईं रहिजो। इनशाला काफ़ी शयूं तव्हांखे सिखण लाइ मिलंदियूं। सभ खां पहिरियां हैव ऐं हेज़। हैव ऐं हेज़ असां इस्तेमालु कंदा आहियूं पंहिंजी मालिकी मिल्कियत ॾेखारण जे लाइ प्रेज़ेंट परफेक्ट टेंस खां अलावा बि। जीअं हिते डेफिनेशन ॾिनल आहे, टू शो पोज़ीशन इन प्रेज़ेंट टाइम वी यूज़ हैव एंड हैज़। यानी कि मालिकी मिल्कियत पोज़ीशन ज़ाहिर कंदा आहियूं असां मौजूदा वक़्त में, उन जे लाइ असां हैव ऐं हैज़ जो इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं मूं पहिरियों टेंस लिखियो आहे, आई हैव अ न्यू कार, यानी कि मूं वटि या मूंखे हिकु नई कार आहे। हाणे इहो त इहो सिंपल कॉन्सेप्ट जेको असां शायदि पढ़ियो हूंदो, पर जॾहिं इन ई खे जुमलनि खे असां इंट्रागेटिव ऐं नेगेटिव ठाहींदासीं त उन जे लाइ असां डू ऐं डज़ जो बि इस्तेमालु करे सघूं था। जीअं अक्सर फॉरेन जा जेके पब्लिश थियल किताब हूंदा आहिनि, उन में असांखे इहो कॉन्सेप्ट मिलंदो आहे। हाणे जेकॾहिं मूंखे चवणो हुजे त मूं वटि कार न आहे, त मां उन खे ट्रांसलेट करण जे लाइ लिखंदुसि, आई डू नॉट हैव अ कार, यानी कि इन जी माना थी वेंदी, आई हैव नॉट अ कार, मूं वटि हिकु कार न आहे। हाणे पाकिस्तानी बुकनि में ईअं लिखियलु हूंदो आहे, आई हैव नॉट अ कार, पर फॉरेन जा जेके पब्लिश थियल हूंदा आहिनि उन में पोइ थोरो असांखे डिफ़िकल्टी थी वेंदी आहे त यार हाणे हिते डू नॉट डज़ नॉट जो इस्तेमालु कीअं कयल आहे। सो सिंपल कॉन्सेप्ट इहो ई आहे त सवाली ऐं नाकारी जुमलनि जे लाइ असां डू ऐं डज़ जो इस्तेमालु कंदा आहियूं हैव सां गॾु। सेम एज़ सेकंड जुमिलो आहे, ही हैज़ अ कार। हाणे जहां असां चई सघूं था ही हैज़ नॉट अ कार नाकारी जुमिले जे लाइ, या वरी चवंदासीं ही डज़ नॉट हैव अ कार, पोइ हिते हैज़ न लॻाईंदासीं, छो जो असांखे मेन वर्ब तौरु इस्तेमालु हेल्पिंग वर्ब तौरु इस्तेमालु कयल आहे डू ऐं डज़ जो। पोइ असां सिर्फ़ु हैव रखंदासीं पोज़ीशन ॾसण जे लाइ। असां ईअं न लिखंदासीं त ही डज़ नॉट हैज़ अ कार, पोइ असांजो जुमिलो ग़लति थी वेंदो। असां रखंदासीं ही डज़ नॉट हैव अ कार या वरी ही हैज़ नॉट अ कार। हाणे हिते हैज़ एज़ अ हेल्पिंग वर्ब तौरु बि इस्तेमालु थियो पोज़ीशन ॾेखारण जे लाइ, पर जेॾी महिल डज़ नॉट या डू नॉट जो इस्तेमालु कयोसीं त उहो असांजो हेल्पिंग वर्ब तौरु इस्तेमालु थींदो। पोज़ीशन ॾेखारण जे लाइ असांखे वरी हैव जी ज़रूरत पवंदी। आई होप हीउ स्ट्रक्चर तव्हांजे सम्झ में अची वियो हूंदो। हाणे हलूं था पास्ट ते। हाणे हैव जो यूज़ेज असां पास्ट में जेॾी महिल कंदा आहियूं स्ट्रक्चर सेम आहे, बट फ़र्क़ु छा थींदो आहे, जो पास्ट जे लाइ पोज़ीशन ॾेखारण जे लाइ असां हैव जी जाइ ते सिर्फ़ु हैड इस्तेमालु कंदासीं। जेकॾहिं मां चवां मूं वटि हिकु नओं घरु हो, त मां लिखंदुसि आई हैड अ न्यू हाउस। हाणे हैड हैव जो पास्ट आहे, सिर्फ़ु असांखे इहा ई चेंजिंग करणी आहे। उन खां अलावा नेगेटिव जुमलनि में असां ईअं चई सघूं था, आई हैड नॉट अ न्यू कार, या वरी जेकॾहिं असांखे डिड जो इस्तेमालु करिणो आहे त पोइ डिड एज़ अ हेल्पिंग वर्ब तौरु रखी ऐं हैड जो असां फस्ट फॉर्म हैव रखंदासीं। जीअं मिसाल जी ॻाल्हि, नाकारी जुमलनि जे लाइ असां चई सघूं था, आई डिड नॉट हैव अ न्यू कार। हाणे हिते पोइ हैड न रखंदासीं, पोइ असां वरी हैव रखंदासीं। भली सब्जेक्ट असांजो आहे हुजे, ही हुजे, शी हुजे, इट हुजे, कहिड़ो बि सब्जेक्ट हुजे, सब्जेक्ट सां असां हैव जी चेंजिंग न कंदासीं। हुन जी जाइ ते हैज़ न रखंदासीं, हैव ई रखंदासीं जेकॾहिं डिड नॉट जो इस्तेमालु कयूं था त। यानी कि असां ॿिन्हिनि तरीक़नि में चई सघूं था। असां ईअं बि चई सघूं था त आई हैड नॉट अ कार, या वरी असां ईअं बि चई सघूं था आई डिड नॉट हैव अ कार। ॿिन्हिनि जुमलनि जी माना सेम थींदी त मूं वटि नई कार न हुई। उन खां पोइ सेम एज़ सेकंड जुमिलो आहे। हाणे इनखे तव्हांखे इंट्रागेटिव करिणो आहे। ॾिसूं त तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई। इंट्रागेटिव हिन सेंटेंस खे करे कमेंट में मोकिलींदा, महिरबानी। उन खां पोइ आहे फ्यूचर। फ्यूचर जो असां इस्तेमाल जे लाइ विल हैव ऐं शल हैव इस्तेमालु कंदा आहियूं। बेसिकली विल हैव ऐं शल हैव असांजा फ्यूचर परफेक्ट टेंस जा बि हेल्पिंग वर्ब्स आहिनि, पर उते उन्हनि जी माना ॿी हूंदी आहे। ऐं जॾहिं असां फ्यूचर में पोज़ीशन ज़ाहिर कयूं, मालिकी मिल्कियत ॾेखारियूं, तॾहिं बि असां विल हैव ऐं शल हैव जो इस्तेमालु कंदा आहियूं। बेसिकली जीअं प्रीवियस लेक्चर में मां तव्हांखे ॿुधायो आहे, शल जो यूज़ेज तक़रीबन ख़तमु थी चुको आहे। बहरहाल वी हैव टू नॉलेज अबाउट दिस।
इन लाइ मूं शल हिते लिखी आहे। सो एग्ज़ाम्पल तरफ़ हलूं था त दे विल हैव समथिंग टू ईट, हिन जी माना आहे त उन्हनि वटि खाइण लाइ कुझु हूंदो, उन्हनि वटि यानी कि माल की मिल्कियत ज़ाहिर कई थी वञे ईंदड़ वक़्तु फ्यूचर में, त उन जे लाइ असां हैव विल हैव ऐं शैल हैव जो इस्तेमालु कंदासीं। सेकंड सेंटेंस आहे वी विल नॉट हैव एनीथिंग टू सेल, असां वटि का बि शइ न हूंदी विकिरो करण जे लाइ, असां वटि का बि शइ विकिरो करण जे लाइ न हूंदी। साथियों इहो हैव जो यूज़ेज प्रेज़ेंट पास्ट ऐं फ्यूचर में हाणे पाण सिखंदासीं हैव टू ऐं हैज़ टू जो यूज़ेज। हैव टू ऐं हैज़ टू प्रेज़ेंट में असां इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं असांजे सिंधी में फ़ाइल सां गॾु ॾोण वण जो इज़ाफ़ो कयल हुजे। जीअं मूंखे कराची वञिणो आहे त पोइ मां चवंदुसि आई हैव टू गो टू कराची। पाण सभिनी खे ख़बर आहे जेॾी महिल टू जो इस्तेमालु थी वेंदो आहे त टू खां पोइ ईंदड़ वर्ब जेको हूंदो आहे उहो असांजो फस्ट फॉर्म ई इस्तेमालु थींदो आहे। दे हैव टू डू दिस वर्क, डू इज़ द फस्ट फॉर्म, यानी कि असांखे हैव टू खां बाद में फस्ट फॉर्म ऑफ मेन वर्ब रखिणो आहे। हिन खे असां लाइ चांहि ठाहिणी पवंदी ही हैज़ टू मेक टी फॉर अस। ऐं अहिड़ा ई जुमिला जेकॾहिं असांखे पास्ट में मिलनि त उन जे लाइ असां हैड टू जो इस्तेमालु कंदा आहियूं। हसन खे ख़त न लिखिणो हो, हसन हैड नॉट टू राइट अ लेटर, सॉरी हिते मूंखां हीअ लिखिजी वियो आहे। सदाम खे कार हलाइणी हुई, सदाम हैड टू ड्राइव अ कार, हैड टू खां बाद में वरी असांखे फस्ट फॉर्म जी सूरत रखणी आहे, प्रेज़ेंट हुजे पास्ट हुजे या फ्यूचर हुजे। टू जेॾी महिल हेल्पिंग वर्ब सां असां एड कंदा आहियूं त टू खां बाद में जेको वर्ब रखंदा आहियूं उहो असांजो फस्ट फॉर्म जी शिकिल में ई रखियो वेंदो आहे। फ्यूचर में असां इस्तेमालु कंदा आहियूं विल हैव टू ऐं शैल हैव टू। जेकॾहिं सेंटेंस मिलियल हुजे त तव्हांखे किताबु पढ़णो पवंदो त ट्रांसलेट करण जे लाइ लिखंदा यू हैव टू, सॉरी यू विल हैव टू रीड दिस बुक। छा असांखे मोबाइल वठणी ख़रीदणी पवंदी, विल साॻियो स्ट्रक्चर इंट्रागेटिव नेगेटिव वारो जेको असां सभिनी सेंटेंसनि में यूज़ कंदा आहियूं उहो स्ट्रक्चर इस्तेमालु कयो वेंदो। विल वी हैव टू बाय अ न्यू मोबाइल, बाय अ मोबाइल। वीडियो ॾिसंदड़ सभिनी दोस्तनि जी महिरबानियूं। जेकॾहिं वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक शेयर कमेंट ऐं सब्सक्राइब लाज़मन कंदा, महिरबानियूं।